किस्सो नंबर 13 टके वारो बि ॾिस ऐं तुंहिंजे नाले वारो बि ॾिस। हिकिड़े दफ़े वतायो फ़क़ीर कंहिं मार्केट मां पिए लंघियो। उते हिकिड़ो हारी गिदरनि जी ॿोरी छंडे विकिणण लाइ ठही ठुकी वेठो हो। ॻड़ा ॻड़ा गिदरा ॾिसी वताए खे तलब थी। हारी खे अल्लाह जे नाले ते सवाल कयईं त को गिदरो ख़ुदा कारण खाराए। हारी बूथ बुछड़ो कयो, चयो त अञा वेठा ई कोन आहियूं त इजो फ़क़ीर अची कड़कियो आहे। ईअं चई हिकिड़ो कुंवरो ऐं फिथल गिदरो हिन खे ॾिनई। फ़क़ीर खीसे में हथ विधो त टको पियो हुयुसि, सो कढी हारीअ खे ॾिनई ऐं चयईंसि त यार अचे को कर मुहिणी, हिन जो को गिदरो ॾे। हारी ॻोल्हे ॻोल्हे ठाहूको मोचारो गिदरो खणी ॾिनुसि। पोइ ॿई गिदरा हिकिड़ो हिकिड़े हथ में ऐं ॿियो ॿिए हथ में झले कंध आसमान ॾांहुं करे चवण लॻो, तूं पाण पंहिंजो क़दुरु ॾिस, ही टके वारो बि ॾिस, ही तुंहिंजे नाले वारो बि ॾिस। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।